वालेकुम अस्सलाम। मेरा दुआ है शुक्र। कहाँ किथे रहंदा भाऊ? मां हिते शहदादपुर। शहदादपुर रहंदो। अच्छा हिकिड़े शहर में? अच्छा कहिड़ी महले में रहंदा आहियो तव्हां? मां जटिया ॻोठ। अच्छा इहो तव्हांजे घर जो जेको दरवाज़ो आहे हा उनजो कलर कहिड़ो आहे? साओ। मुंहिंजे घर जो साओ आहे। काले घर में थोरा घणा चार। मुंहिंजे घर में बि चार। अॼो तव्हांजे घर जे तड़के जो कन भॻल आहे? बिल्कुलु भॻल आहे। अच्छा इहो ॿुधायो तव्हांजे घर में खटूं केतिरियूं आहिनि? मुंहिंजे घर में बि चार। तव्हांजे जेको कमरा आहिनि ॻाढ़ो। मुंहिंजे खे बि ॻाढ़ो। तव्हांजे कमरे में खटूं हिकिड़े हिकु भला तूं अंदरि खट में कहिड़ी खट में सुम्हंदो हुई? उहो जेको सिधो सिधो कमरो आहे न उन में सुम्हंदो आहियां मां। तव्हांजो पीउ छा कमु कंदो आहे? बाबू कोकड़ी आहे। बाबा तव्हां ॿई चरिया त न आहियो? घर में हिकिड़े में तरह महलो बि हिकु वरी बि हिकु ॿिए खां पुछो था। बाबा वरी कमकार कर असां पाण में ॿाहिरि रहूं।